खबरदार नवी दे यो सुठो न था कयो इन गरीब तां जो कड़ो दो क्या जो बंगलो आए बनी अस हासिल करना से जी आजरत जो आदम खान के तो रोकी सुठो ही हो अथव त अब्बास मौत कढो इन्हनि ज़ालिमनि खे उहा इबरतनाक सज़ा ॾिनी जो दुनिया ॾिसंदी। कानून हथ इज़त जो साथ ॾींदो। सुठो हिन में अथई त पंहिंजा पेर सुधार ज़मीन खां अलॻि करे छॾींदोसां। ज़ुबान संभाले ॻाल्हाइणु तव्हां सिखो। नसीर खान जो कर तव्हां ते बाहि जीअं कड़कंदो। मिलियो महबूब प्यारो सुहिणी सूरत वारो मिलियो महबूब प्यारो सुहिणी सूरत वारो मुंह ते सिर जो साईं 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 गरीब आयो त मजा ही खेरा असाजा भी शाबाद सुदे रईस बंगोल खान महन धरती ते तां के है किस करण है कलूल करण न दिंदम ए सर हुकुम कयो त क्या ने पूरो मारण वारो त मुजो रब्बा ता छा कंदो असा के दाऊद खान इन्हनि वडेरनि असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। रानी के बंगुल खान वारे मारियो इन्हनि ज़ालिम वडेरनि जो जीअण जंजाल करे छॾा दुख त मूंखे बि ॾाढो आहे पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाउ जो। जानी कारा वैसे न पाइंदो करे कारो वगो तो मुझे पसंद आए भला मैं शो न पाया कारा जोड़ा तो रोज न पाऊं मत्ता के खेवणी न बनी मत्ता के खेवणी न बनी अॼु तूं जो मौत थींदो मौत गलाए ख्याल सां असां वडेरे जलाल खान जा पुट आहियूं लगे तो इने मथो खराब कयो आहे सईद छा गाला साजन वडेरे ने अकबर वरन के बधे छडियो आहे इस खबर ॿुधी आहे त बंगुल खान ऐं हुन जा भाइर असांखे मारण जे लाइ हिते आया आहिनि। इन्हनि ज़ालिमनि वडेरनि जो अहिड़ो बंदोबस्त कबो जो हीअ पूरी दुनिया ॾिसंदी। जो इजाजत त कुआरी सां कयां गभा गभा